ओडे में 40 दी हजरत उस्मान साईं जो मदीने में पानी बंदा 40 दी अमीर मुआविया खत निकल जे मदीने में छत हेडे छा चई ला तरफ दार रसूलुल्लाह टुकरा थी जिस मोहम्मद जो मदीनो कोन छे तो भलो पानी दम के पाता आप जमजम जमे 4 बरकत सजी रात जागायो न सुबह एकड़ो रो नौजवान के एड़ा मुझे पोया पिया कल रात एकड़ो जलसो क्यों 2.5 कलाक रुको छोकरन सा सेल्फ में कदे पिणे पोड़े पी सामी फोटो अरे जी मुसा मोहब्बत दीन जी करना खुदा अल्लाह के दीन खातिर आलमा पैगाम थोड़े मोहम्मद सब जो सुभान अल्लाह हाय अंदाजो तक रमजान में केड़ा अल्लाहु अकबर कुरान नाज़िल जो रमजान में मक्को फतह जो रमजान में मुझे मौला अली जी शहादत है रमजान में लाडा जो अली अलिया जो अली अलिया अली अलिया मौला अली जा मुरीद भैया तबरत गयो मां दिसा को कटणो तो कोने सब मुझे मौला जा मुरीद आए अली अलिया हक जो वलिया शेर जलिया अली मर्द कलंदर मौला तो फरमा मां के कायनात में 3 शयूं प्यारी केड़ियों अज़ब बिसैफ लश्कर कुफार कतार अंदर कतार लख जन्या हजार मोहम्मद जा गद्दार एडो हैदर करार साहिब जुल्फकार हाथ में तलवार जिको चिपनार जाति धक कोहण के बेड़ो निका सुभान अल्लाह राजा जो अली अलिया अली अलिया मुखे शक तो पे कटड़ू अली अलिया मौला जा मुरीद भैया तबरत गयो अली अलिया भैया तबरत अली दी से केड़ी प्यारी आ जे गर्मियों हो जन अली जे ज़बान ते रोज़ो सुभान अल्लाह गर्मियों जा रोज़ा अली के वनंदा हाने पे मुखे को तोराडो चे हैदराबाद सही लत मई में जेल जाता पोड़ा ईमान होंगे तो बार भरोसा रखो ईमान होंगे वेड़ा पुंड अन्न की बोरी रखे तो भाई पाली तन साल रमजान आयो शीशी में केड़ा पेट चा पेट में हरकत ना है तो ईमान बस का लकड़ा में मुझे मौला अली तो फरमाए तो मां अली के घर में या रोजा बने सुभान अल्लाह यानी रमजान में हाफिज आइंदा तरावीह पढ़ाइंदा उनन जी भी खिदमत कजो खीर काढ़े बादामियों पिस्ता नेजा अखरोट ये खाया जोन जे बनवा हम कुआं के खाया तिरियों हण जोन जोर दी जोनी अल्लाह जा मेहमान ये पढ़ा तरावीह पढ़ी ओता कर वनी आप लगी किला कन तकड़ो तो पढ़े वो पीढ़ी के बैठे आके पढ़ा कुरान के हाफिज जी किला कभी आचर्या ना बेचारा बैठा शराफत आ जो वाइस मुझो आई बुद्धन सामा जोगी तो या जो कैसे अगला मौलवी एड़ान जेके मोह सां बुधबाई बस छो तो उहे अध तकरीर इशारन में कंदा मावेस कराची तकरीर पठानन जा छोरा पुछे मुझे तो सिंधी समझो को कोन था खेलू छो था जे तुम्हारे सारे उज़वी तकरीर रमजान में रोदो खोले घट खाइंदा क्यों तो तरावियन में भी सगो याची भीड़ींदा कम के जरो उन्हें कोई पीबो असाने हैदराबाद को थोलो मानो 3 पाटोड़ा पकोड़न या 17 समोसा 3 प्लेटूं चटणियां जो पान हदई थोलो अची चट्टो करे हाफिज जे पोया बिठो अची जो हाफिज दबियो से अची जो पकोड़न वलू ठुटी अगे सजदे में किरो नक मा पकोड़न वाली चटनी उठी न सके हाफिज कुलो लागे बात कर जल दादा रमजान कुरान जे साल के जो मैं
मुझे मौला अली रोज़ो रखियो ॾाढियां जो अली जो ज़िक्र कयो असां अली जा मुरीद हां सब गाना है तव्हां गाना चवंदा न सोना लगदा है यो मौलूद आ गानो आ शादी के गाना यार समझ नहीं अचे कि मौलूद आ त चंगी जाते ट्रैक्टर में गाना पट्टू बटा सोना लगदा है जो त गमीअ जूं शयूं अलॻि है न ख़ुशि पिणे मरी वञे न त बि टोल ते खुदा जो कसम असां मौला अलीअ जा नौकर रब जो कसम मौला अली असांजो मुर्शिद आहे खुदा रा जिन जो एतिराम आहे उन जो एतिराम वॾे रंजियूं पियूं नचनि हे पियो चए सोना लॻंदा आहे अली छोरा पिया नचनि शराब पिया पियनि चोरियूं चिठियूं पायूं पिठियूं इन जाइ ते मुंहिंजे मौला जो ज़िक्र थो करे अरे कुझु खुदा ये तो घर ही आया वारो अमा साणी थे जे अली मुझो जनाज़ो रात जो खणजा मुझे जनाज़े सां बत्ती न खणजा क्योंकि इहा खबर पई त सोने नबी जे न्याणी जो कद केतिरो एॾो पड़दो आहे इन घर में ऐं असांजी छल न कारे बुरके ते जोईअ में नज़र पई ॾे अरे कमंद जी ट्राली जे चे त मुंडी न दीदार बाजी अला राजी जाओ न पड़े के त गब मुणी भला नहीं कंदा नको वेठो दीदार कर शादी साहबा पूछो या रसूल अल्लाह नचो बोले के नचो असा जे बोले के सुभान अल्लाह सदरा त करे फांसी या रसूल अल्लाह भली शादी के लिए हदीस पढ़ा हदीस नबी से फरमाया इन्ना आज़म निकाह बरका ऐसरुल मऊना भली शादी हुआ तवज्जो में खर्च सफा थोड़ो भली शादी उठ परणानो है ना पंजे से बिस्कुट वडी भाई पांजे मां रात जो थी साईं मुझे पुट जो निकाह भी पढ़ो बयान भी कयो पंजे से बिस्कुट बुधाए निकाह पढ़ी काए वने ट्रैक्टर हणो सिधरी जाने छुट्टी माइन जा भी वडा हक थवा पर बुधो मुर्शन जा भी वडा हक आहिनि काई औरत मुर्श जे मोकल खां सवाइ नफली रोज़ा न रखे छा नफली रोज़ा फर्जी ना नफली काई औरत मुर्श जे मोकल खां सवाइ बिगा नफल न पढ़े मुर्शन जा हक भी त ॿुधायां ये फौजी जी ज़ाला फौजी बेचारो 3 सालन खां पोइ उठायो आहे वो बिस्तरे ते वेठो आहे हीअ अञा नफल अल्लाहु अकबर वितर पर जान छॾाली ड्यूटीअ ते चढ़ियो ज़बरदस्त मुर्शन जा भी वॾा हक़ माइन जा भी वॾा हज़रत अली से रोज़ो रखियो शाम जो दर खड़ियो बजरा हुसैन जी बाबा दर खोल डिस्केरा दर खोले बाबा कई दिया जे तो संत जे मां छोटो आ मुखे मानी खाना जे खणी मई ॾई जे साली पानी ते रोज़ सुभान अल्लाह पाना रोज़ो आ सब कुछ खाया तू त रमजान में के मुले जे अॻियां पकोड़ो खा खुदा जो कसम रोज़े खोलण महिल समूलन जो हित बाऊं 1 2 3 हिरी थी दवाई बांधी भी टपी हाणे हिनजी नेता त मुलो वाइल बंद बस हाणे मां 10 मिंटनि में तव्हांजी जान पूछ सही न कयो 17 दफ़ा पुछण आयो आहे पाणी पीअंदे ज़मज़म जो पाणी आहे जमाली दसे प्यारी अल्लाह है वरी बे दी दर काटी सोना हुसैन जी बाबा दर खोल इसकीरा दर खोले बाबा मुसाफिर आचे तो 7 ॾींहं जबल में पंध मानी खारा ची खणी ॾई बाबा चे तो यतीम बीमार मरी
मानी खाना चिकनी बनी गई 3 ॾींहं अली खैरात कई अल्लाह कुरान नाज़िल वयतीमूनता माला हुब्बी मिस्कीन व यतीम वक़स सोना जेके कैदन ऐं मुसाफ़िर ऐं यतीमनि खे खाराइनि था इहे मां रब खे ॾाढो कुरान नाज़िल थियो रमज़ान में मको फतह थियो रमज़ान में मुझे मौला अली जी शहादत भी अथव रमज़ान में 21 रमज़ान मस्जिद के दरवाजे थे मुझे मौला अली जी शहादत तने हज़रत अली खां पुछूं अली मस्जिद में मज़ो आहे या जन्नत में अली जो जवाब पो ॾींदो पहिरियों ॾाढा चओ अली 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 चओ अली अली चओ अली अली मौला जा मुरीद भई त मदद करो चओ खुदा करे बना वाई बांदी जा नौजवान मुखे वाई बांदी घुराइन त मां मौला अली जो शान सुभान अल्लाह छोरा क्रिकेटू करा जलसो न करा अल्लाह छात जंगल में मंगल मोटरसाइकिल जी तो पीढ़ी लगी अल्लाह कुरान मुझे सोने अली जी शहादत रमजान मस्जिद के दरवाजे अदावे तो ये बिया सामान मस्जिद मस्जिद बेटा ही जादू जे महकुम थी मस्जिद जो जिन दाएं ढलो दर तिन जो अब्दुल लतीफ चवे पुश्ती पैगंबर से मुर्कन मर जंहिंजो इश्क आहे अल्लाह ॾुखियनि सुवालनि जा जवाब हज़रत अली ॾींदो हिकिड़ो हमरा आयो अली मुंहिंजो 2 शादियूं ॿिन्हिनि जी डिलीवरी थी आहे हिकिड़े पुट ॼणियो बि धी 2 थियूं ॼण पुट मां ॼणियो छोरीअ जा राम पटा छोकिरियूं त वणनि ई नथियूं न पुट थो ॼमे छठियूं ॾेगियूं मेह जे छेणे जे ॾाके धी थी ॼमे जट जो बूथो ख़राब लठ खयूं ज़ाल ते ज़ीपट थी रुगो धीअर थी ॼणे अहिड़ो मुड़ुस माण्हू आहे पुट तूं ॼण भला ज़ाल आहे का स्टील मिल आहे नबड़ा कयो ज़ालुनि सां मां लाउड ते मायुनि जा हक़ ॿुधायां न सुभाणे मानी पाण पचाईंदो खबरदार ॿुधा शादी हमरा आयो अली 2 मुंहिंजूं शादियूं ॿिन्हिनि जी डिलीवरी जे पुट ॼणियो बि थी 2 थियूं ॼण पुट मां ॼणियो छोकिरी अली मूंखे फ़ैसिलो करे ॾे पुट जी मां कहिड़ी धीउ जी मां हज़रत अलीअ जो फ़ैसिलो ॾिसां जे ख़ाली प्याला खणी आया जे घर खणी वञ ॿिन्हिनि जे थञ अलॻि अलॻि करे खणी आया जे ॾिस जंहिंमें थञ वधीक आहे पुट जी मां जंहिंमें थञ थोरी आहे धीउ जी मां अली इहो फ़ैसिलो अकुल मां कई आहे क़ुरान मां मुंहिंजे मौला फरमायो क़ुरान खां ॿार अली वेंदो ई न अली अली कहिड़ी आयत मां फ़ैसिलो जे लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उनसयैन क़ुरान थो चए पुट जा पैसा धीउ जो हिकु हिसो होॾे थञ वधीक आहे पुट जी माउ हेॾे थञ थोरी धीउ जी माउ अलीअ जो फ़ैसिलो न आहे रब जे क़ुरान जो फ़ैसिलो सुभान अल्लाह काफ़िले में औरतूं पियूं वञनि ॿिन्हिनि जी डिलीवरी हिकिड़ी माईअ जो ॿारु मरी वियो उन जे हुन ॿार ते कब्ज़ो कयो ॿारु हिकु रना उहो चए मुंहिंजो उहो चए मुंहिंजो छोरे ते नंबर प्लेट बि न हुजे साम्हूं हमरा पियो अचे अली मां इहो विड़ियुनि फ़ैसिलो कर छा थी विड़ियुनि उहो थी चए ॿारु मुंहिंजो हुते चए मुंहिंजो हज़रत अली फरमा 2 मिंट छॾ त फ़ैसिलो अलीअ जो फ़ैसिलो जलाद खे जे कात खणी आ छा था कयो हिन छोरे खे 2 टुकर थो कयां अधु हुन माईअ खे अधु जेका कूड़ी हुई हुन चयो भले 2 टुकर करे अधु मूंखे ॾे अधु हुनखे जेका सची हुई हुन चयो अली 2 टुकर न करेसि भले हिनखे ॾेई छॾेसि हज़रत अली फरमायो हुअ कूड़ी आहे ही सची माउ छोकरो जबल ते चढ़ियो लहे ही न पियो पोइ हपक न वञनि परते आया हज़रत अली ॾे अली छोकरो जबल ते चढ़ियो लहे ही नथो हज़रत अली फरमाए पोड़ो तव्हां न वञोसि तव्हां खां डिॼे थो मरंदो परियां किरंदो तव्हां ॾे न ईंदो अली पोइ छा कयूं चई इन जेतिरो छोकिरो हथु कयो उनखे बाल जा ॿी शइ खेॾण जी ॾियो उनखे मथे जबल ते चढ़ियो उहो सॾ करे हली आ त खेॾूं मां छोरनि खे सॾियूं ठाहींदा क्रिकेट वारो सॼे बलर पोयां वो भले क्रिकेट जे आसिरे कणक में वठी छोकिरे खे बाल हथ में मथे चढ़ियो हली आ त खेॾूं हो लहंदो अचे विसरंदो वञे हो लहंदो अचे विसरंदो हेठि लथो भाकुर पातऊं वठी आया मुंहिंजे मौला अलीअ ॾे अली कमु थी वियो या टल तोखे कहंदसि या टल थोरो ई आहे इहो क़ुरान में लिखियलु आहे
अली काथी लिखला जे वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार कुरान तो चए ता गुनाह करे करे जहन्नम जे किनारे ते पहुतौ मां बाज वारो नबी रहम दिल नबी तहां खे ॾेई जहन्नम जे बाहि खां बचाए तहां खे जन्नत जे लाइक़ सुभान अल्लाह नबी सही फरमायो रमजान में 4 कम घणा कजो 4 केड़ा हिकु ला इलाहा इल्लल्लाह जाम पढ़जो हजरत पीरान पीर महबूब सुभानी अब्दुल कादिर जिलानी जो असां मुरीद दरिया जे कप ते ज़िक्र पियो करे अल्लाह 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 पीछे त बिच्छू लुड़ंदो थो वञे आहे त बिच्छू आहे त ज़हर आहे त हराम कढांस ॿार मन रब राज़ी सुभान अल्लाह कढा हेठि ॾई मथे हाणे बिच्छू ज़हर जी उल्टी कई साईं जो हथ वेलियो त किरी साईं वरी खयसि वरी हथ जो वरी साईं वरी खयसि फ़क़ीरनि जो क़िबला उस ज़हर जो उल्टियूं पियो करे तव्हां ॿाहिरि पिया कढो मुंहिंजे मुर्शिद पीरान पीर जो जवाबु पोइ ॾींदुमि पहिरियों ॾाढियां जो सुभान पीरनि जो पीरा ख़ुदा जो कसम पीरनि जो पीरा महबूब सुभानी हज़रत सैयद अब्दुल कादिर जिलानी क़िबला माण्हू ज़हर जो उल्टियूं तव्हां ॿाहिरि साईं छा चओ साईं जो पुट बुरे खे बुराईअ में मज़ो थो अचे चङे खे चङाईअ में मज़ो थो अचे सुभान अल्लाह जिनेरी सरे न सा रती मारो सुठिन से वो झणकन तो झको थी पांद बिची गल पा पाण वञी परिचार मथा रुठो ई रहिजी न तुम्हारे मीटिंग को ठाई पूछे त कदर कॾहिं यादि कंहिंजो 21 कंहिंजो 22 कंहिंजो 23 मुंहिंजो मौला अली उथी बीठो चयो उमिरि कदर आहे 27 कीअं भला कि मां अलीअ ॾिठो आहे त रब खे सतनि जो अंगु ॾाढो प्यारो कि कीअं आसमान पैदा कए त बि 7 ज़मीन पैदा कए त बि 7 काबतुल्लाह जे तवाफ़ जा चकर बि 7 सफ़ा मरवे ते टोण जा चकर बि 7 जहन्नम जा दरवाज़ा बि 7 अलहमद में आयतूं बि 7 क़ुरान पाक में हामीम सां शुरू थियल सूरतूं बि 7 क़ुरान जूं मंज़िलूं बि आहिनि 7 सुभान अल्लाह अली अञा को दलील दे che लैलतुल क़द्र ये जुमलो कुरान में आयो थे 3 दफा इन्ना अंज़लना फी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र ये जुमलो कुरान में 3 दफा हर दफे इन जुमले में अखर नम एक नमा नमा बिनमा अरना तिनमा छोरन जी मैथ तक अची हाने कॉलेज में पर्चा पिया हलन छोरन जा रामबट बाबा मैथ जो पर्चा घर दादा संजो डी मोबाइल के चुंबला पढ़ण का 104 डिग्री बुख हाने तो इमरान खान ने भागे पैकेज ही महंगा करे पैकेज 130 वारो 250 जल दादा हाने बकरी कपाए पैकेज कयो छो हाने इमरान खान मां जान छुटनी छो त आशिकन जूं पिटां लॻंदस कल रात साडा नंबर रुपया पेट्रोल 4 लीटर ते घणाई मौलाना फजल रहमान बेचारो मथो पियोने जाने कादियानिया इसराइल जो यार आ गद्दार आ मुल्क जो दुश्मन आ मानो मनी ने पिया हाने जमल पैकेज बंद किया त डीजल पेट्रोल अरे वडो पी पोड़ा तुझा रंग कर कोया मुदड़ा में ना आया खबरदार पर खत्म नबूवत जे मसले थे असा जा आलम मैदान ते निकला था सुभान अल्लाह 12 खत्म नबूवत जा प्रोग्राम मिलियन मार वडा करे मौलाना फजल रहमान हिकड़ी विकेट केरे सुभान अल्लाह एक वजीर भाजी यूसुफ बखरना भाजी आखिरी धक्को असा जो इस्लामाबाद था ईद खां पहुचो त ईद में माल त असां हलंदासीं ईमान जे ज़ोर ते इमरान जे धरने में छोरा आया छोरिन जे ज़ोर ते बल्दिया जे रिपोर्ट आ सुबुह जो चे बुआरी ॾींदा ते रुगो फूकणा निकिरंदा खबरदार
पर मौला फजल रहमान मैदान ते निकता ई त खाबो इन सिंध मा बाबुल इस्लाम मा बाबू राशिद खालिद महमूद सोमरो जे क़ियादत में सभे ना हज़ारे ना लखन जे तादाद में जमीयत जा झंडा नारा सिरन सा कफन